पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी मेंबर मरहूम रईस अनवर खान रिंद जी ओताक ते पहुतासीं, जिते संदसि फर्ज़ंद पीपी अॻवान रईस आज़म खान रिंद असांजो इस्तक़बाल कयो। रईस आज़म खान रिंद पंहिंजे वालिद मोहतरम रईस मोहम्मद अनवर खान रिंद जे मज़ार ते हाज़िरी भरे दुआ घुरी। रईस तव्हां इहो असांखे ॿुधाए न त तव्हांजे वालिद मोहतरम जो सफ़र आहे शहीद कॾहिं खां शुरू थियो? साईं अमर भाई जी पैदाइश फैज़ाबाद में थी 1950 फैज़ाबाद में पैदाइश थी। ये होश संभालियो, होश संभालण लाइ कई पीपल्स पार्टी पहिरीं असांजो रसूल खानदान जो फैज़ाबाद उनजे ग्रुप में का उन्हनि सां गॾु रहिया, सुठी ज़िंदगी गुज़ारियो जे हिसाब सां आस्ते आस्ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नेम आयो। जंहिं महिल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नेम आयो टोटल साहिब साईं बाबा हुसैन शाह बुखारी चया, शाह बुखारी ऐं इलाही टाइम खणी 15-16 दोस्त हुआ उन टाइम में सलीम शाह बुखारी शादी सलीम इहे सभु वारा हुते साहिबु घुरायो हिननि सभिनी पाण यार पंहिंजो मीर साहिब सां मिलियो, मीटिंग रखायो मीर साहिब वीर साहब का बाबा रन टाइम वक़्तु वीर साहब जवाब कोन ईंदो पाईंदो जाम बाबा रन हुते सां पहिरीं मीटिंग जेका थी हुते सां बि चयो मूंसां गॾु रहो बाबा रन हुनखे इहो चयो असां वीर साहब चवंदो त कॾहिं वीर साहब न चयो त तव्हां सां वीर साहब सां मीटिंग थी। वीर साहब हुते सां जेको मीटिंग थी हुनमें थिया पंहिंजी मीटिंग में वीर साहब हुते सां पुछियो इंशाल्लाह गॾु हूंदासीं गॾु पार्टी उन टाइम का रहियो बाबा पाकिस्तान पीपल्स पार्टी असां हुन में असां ॿुधो त तव्हांजे वालिद मोहतरम खे 1988 जे अंदरि जॾहिं आम चूंडूं थियूं त क़ौमी सिंधी जेका सीट आहे जेका क़ाज़ी अब्दुल आवद साहिब जेका मिली इहा सीट जेका आहे तव्हांजे वालिद मोहतरम रईस मोहम्मद अनवर खान साहिब मिली ऐं पाण साईं जेको रज़ा साईं मोहतरमा बाबा के उमानी टिकट पाण जंहिं महिल टिकट बाबा ॾिठी बाबा ख़ुशि थियो कि मोहतरमा के माना असांखे पंहिंजो सम्झी असांखे इहा मतिलबु हिकियत जे मुताबिक़ असांखे ॾिनी आहे। त बाबा इहो चयो कि असां पार्टी जा वर्कर आहियूं, पार्टी जा साथी आहियूं ऐं मोहतरमा असांजी भेण आहे, असां पंहिंजी भेण सां सचायूं असांजी हिन टिकटनि खे ॾिनी करणु आहे। पोइ इहो फ़ैसिलो थियो आदिल साहब खे ॾिनी वई बाबा पंहिंजी हीअ दादा उहो ज़बरदस्त तव्हांजो वॾो ख़ानदान आहे, तव्हांजो ख़ानदान मसलूक आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे तव्हांजी आम मुंहिंजो 45 साल पंहिंजो मुसाफ़िर माण्हू वेठा डिस्ट्रिक्ट मां खान करे रहियो पर पंहिंजनि 8 ज़िलनि में पीपल्स पार्टी जे अंदरि तव्हांखे उहा जॻह उहो मक़ाम न मिलियो जेका तव्हां हक़दार आहे। आया उहा वॾा आहिनि असांजा इहे क़ाबिल एतिराम असां कॾहिं बि कंहिं शइ जी ज़िद न कई आहे हुननि सां जो असांखे इहा शइ खपे या न खपे त ज़िद कयूं त थी सघे थो उन ज़िद जे हिसाब सां वञी वञे पर असां कॾहिं दिलचस्पी न वरिती आहे की असांजे वॾनि बि न वरिती त असां पार्टी जा सचा वर्कर आहियूं, सचा दोस्त साथ सुठो निभाईंदासीं असां निभाईंदासीं। मुस्तक़बिल में तव्हां पीपल्स पार्टी इलेक्शन में उनजे अंदरि तव्हां कंहिं सीट लाइ अप्लाई इन दफ़े इंशाल्लाह पंहिंजो दूसरी खुली आहे या हाजी मोहम्मद जल्द आहे इन में चेयरमैन जो इंशाल्लाह ताला अंदाज़ी साईं वाला चेयरमैन ज़िंदगी के अंदर अहिड़ी का तव्हांजी ख़्वाहिश या तव्हांजे वालिद मोहतरम जी ख़्वाहिश जेका तव्हां चाहींदा हुजो उहा ख्वाहिश तो इलाही हूंदियूं आहिनि इंसान जूं पर असांजे वॾनि जी ख्वाहिश इहा ई हूंदी कि असां हमेशह मोहबत टाइम रखूं ऐं ग़रीबनि जो
साथ जो ग़रीबनि सां हमदर्दी रखूं, असांजे तने ते केरु बि इज़त बची वञे बिना इज़त जे असांखे न ॾियनि। हे अलाए करे वॾनि खां बि कीअं हले वियो, असां बि ॿुधाईंदा आहियूं। कि तव्हांजे ख़ानदान में शइ कयो त तमामु सादा अॼुकल्ह जी रमज़ान में तव्हां हेॾा वॾा ख़ानदान मतिलबु ख़ानदानी शख़्स आहियो, पर तव्हांजे ख़ानदान जे अंदरि तव्हांजे वारिस साहिब खां वठी तव्हां ताईं इहे जेकी सादगी खे वधीक तरजीह ॾियनि। इहो हूंदो आहे इंसान जो पंहिंजो इख़्लाक़ ऐं बदन जी परवरिश। असांजे ख़ानदान असांखे हमेशह इहा ई सेखारी आहे, निवरत, मोहबत, कमायूं पंहिंजो, खायूं पंहिंजो, के ग़रीब खे या किथे पंहिंजी छिक ॾेखारण सां वॾो माण्हू न थिए, त पोइ असांजे नसल में ईंदो आहे। ॾिनो आहे त असांखे अला ॾिनो आहे, ऐं इहा जेका मां चवंदा आहिनि कि असां में छिक न आहे, इहा बि असांजो विरासत में ईंदो आहे। हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि आहे, जेको एमक्यूएम वारा न हैदराबाद में तव्हांजे ख़ानदान खे इहो तव्हांजो सोचो छा मामिलो ऐं उन में इहो हो असांजी नसल में कॾहिं निवरत असां न ऐं ॿियो ॻाल्हि इहा आहे कि जॾहिं बि असां बीठा आहियूं मुस्लमान, इहा असांजी वॾी आहे। ऐं मुंहिंजो जेको सोच हो शहीद जानी खान वली मूंखे नालो जानी खान जे नाले सां मशहूरु, उहो पार्टी सां सुठो ऐं दोस्तनि क़रीब हूंदा सां सुठो। एमक्यू वारा जेके हूंदा हुआ जॾहिं छुटी उन एमक्यू वारनि खे ख़बर ज़रूरु करणु उन में उन्हनि वटि पनाह वठी जानी खान उन्हनि ते जंहिं महिल पनाह ॾिनी उथल हूंदो त एमक्यू वारनि खे साम्हूं कयो, उनजे आफ़ीसनि ते उन ते मतिलबु घेरा करणु, उन माण्हुनि खे एमक्यू वारनि खे वठी वेंदा, उन्हनि माण्हुनि खे उनजी भेनरूं असांजे पंज खे मारे सघंदा। शहीद जेको हूंदो पाण वेंदो उन्हनि जे बंदि उन्हनि जे ऑफिसनि में किरी किले ताईं किलो जेको आहे पंहिंजो उन्हनि जो ड्रोन उन में बि किरी उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे वारा हूंदा हुआ उन्हनि खे उतां छॾाई। उहा ॻाल्हि उन्हनि खे ॾिसी लॻी त असां ॾिठो माण्हू हमेशह ॾिसी न पवंदो, उनखे पाण ॾिसी में पए पियो फ़ैसिलो कयो वास्ते मोहतरमा भेण जी दुकान था खाई आहिनि मोहतरमा जे ख़ानदान मां हुनजी साईं ये असांजा ॾाढा माण्हू इहो चाचो आलाबश खान बाबा जानी आहे अनवर खान हीअ साईं जेका शइ अथव जी हीअ मुंहिंजे ॾाॾे खे भरोसो ॾाढायो उनजे गिफ्ट ते बि बाबा जी सुनत जे बाबा जी सुनत हुनजे हीअ आहे मोहतरमा बेहदी मिलाओ साहब बेहतरीन मोहतरमा जे मोहतरमा के माण्हू सां मिलण लाइ तयारु न हूंदो ये टाइम में माण्हू सां मिलण लाइ तयारु न हुई। उन टाइम पर असांजे वालिद साहिब मोहतरमा पंहिंजे बेडरूम में जलसे जे बाबा जलसो कयो मोहतरमा हजार साल बजरानी हो और वो अपने बाबा सही है शादी में शादी तो अनवर साहब कर रहे हैं माशाल्लाह ऐसे ही खान में अजी जेका मूं सवेर वाला जिक्र कयो जी मखदूम साहब तालुक भाई हलो मी रसूल खान तालपुर साहब रसूल तालपुर साहब जे मूं गुप्ता साहब जी आवाज़ ॿुधायो कि कॾहिं जानी मुत साहब बाबा जी जेका कराई वई आज़म ख़ान रिंद आयल माण्हुनि सां मुलाक़ात कई ऐं कुझु फ़ैसिले जे लाइ पहुतल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई। बड़ा आबाद
जो आहे aku market पे आया यहाँ पर ये पशु हैदराबाद की पोजीशन है यहाँ पर ये आया है आता इहे असांजा वॾा ॿुधाईंदा हुआ बाबा ते ॻाल्हि कंदा हुआ की ॾाढा वॾा ॾिठो आहे टे फार्म वॾो सुतल न आहे तो हैदराबाद उन जे में हैदराबाद शहर को वो नहीं सुतल न सघे थी ऐं नहीं सुतल को वठी जे जॻह ते हींअर असां वेठल आहियूं उते हींअर कहिड़ो नालो आहे उन जे में उहो सुंदर वारे नाले सां मां हूंदो हुओ तमिल शाबादी आहे हुते असांजा वॾा थी वेठा पोइ हुते भाउ जो नालो वॾे जे नाले सां सॼो वॾनि जो ॾाढे मतिलबु वॾो भाउ या चलो डोमन वारो नालो डोमन डोमन पोइ उन जे हिसाब सां वरी डोमन वाम जो नालो भाउ जो संगत वाम उहो उहो नालो हाणे झूमर जेको आहे उहो साथी जेको आहे उहो बाज़ार थी वई आहे अच्छा ये तव्हांजे ख़ानदान सां रिलेटेड शइ आहे वैसे तव्हां पंहिंजी ज़िंदगी का को यादगार वाक़ियो मतलब तव्हांजे लाइ बाहिर हैरत जो बाहिर या बाहिर अहिड़ा त इलाही वाक़िया आहिनि पर यादगार में हिकिड़ी मूंखे ख़ुशी वारो न जो जेको कमु वारो हुजे न यादगार उहा बि कॾहिं ताईं ज़िंदगी में न थी उहा इहा की मुंहिंजो बाबा जॾहिं कमु कयो तव्हां साईं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे को मैसेज ॾियणु चाहींदा या पार्टी आवाम खे को मैसेज ॾियणु चाहींदा पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॿियो कुझु न इहो ई चवंदुसि की पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बुनियाद आहे पाकिस्तान जी बुनियाद आहे उन बुनियाद खे मज़बूत कयो वञे उनखे तोड़ियो न वञे उनखे कमज़ोर न कयो वञे ऐं हालात जे मथां आहे अगरि पंहिंजे पाण खे संभाले विया जेका पीपल्स पार्टी गवर्नमेंट असां पंहिंजे तक जे हिसाब सां जेके कुझु कमु थिया आहिनि उन हिसाब सां ई पर वधीक त जेको जेको पार्टी आहे पार्टी जे ख़िलाफ़ कुझु करणु मुंहिंजो कोन थो थिए के कमु अहिड़ा बि आहिनि जेके दिलनि में वेठा आहिनि के कमु अहिड़ा आहिनि जेके नज़रुनि जे अॻियां किनारे अहिड़ा के तव्हांजा कम जे तव्हांजी मतिलबु जाइज़ ज़रूरी कारवाई तव्हां न न असांखे माण्हू ते अरमाने करण वारो आहियूं असां पंहिंजा अरमाने पंहिंजे दिलि में